ख़बर शामिल कयूं पिया भेटेशाह खां। भेटेशाह में चौहान नौजवान इताद जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें चौहान बिरादरीअ जे नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते चौहान नौजवान इतिहाद जे अॻुवान ज़वार मोहम्मद आज़म चौहान, ग़ुलाम अली फौजी चौहान, असद चौहान, रईस अब्दुल हक चौहान, ग़ुलाम अकबर चौहान, बाबू चौहान, कायम चौहान, उस्ताद अमीर जान चौहान ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते चौहान नौजवान इतिहाद जे अॻुवान ज़वार मोहम्मद आज़म चौहान जो चवणु हो त भेटेशाह में चौहान नौजवान इतिहाद जो मक़सदु चौहान बिरादरी जे नौजवान खे गॾु खणी हलणो आहे ऐं बिरादरीअ जा जेकी मसइला आहिनि उन्हनि ते गौर वीचार करणु ऐं तइलीम बाबति जिदोजहद करणु। भेटेशाह में पीअण जे साफ़ पाणी, पब्लिक स्कूल, सूफ़ी यूनिवर्सिटी ऐं लतीफ़ कॉलोनीअ जे रोडनि, रस्तनि, घिटियुनि ऐं ड्रेनेज सिस्टम लाइ ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। जल्द चौहान नौजवान इतिहाद सां गॾिजी भेटेशाह शहर ऐं बिरादरीअ जे माण्हुनि जे हक़नि लाइ इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। असां पंहिंजे शहर ऐं पंहिंजी बिरादरीअ जे कंहिं बि फ़र्द सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे अख़्तियार अली वसाण, बे न्यूज़ भेटेशाह।